ऐं इहो ई हाल तक़रीबन असांजे पूरे मुआशरे जो आहे। 90% इहो हाल आहे। जेकॾहिं असां कोशिशि न कंदासीं हिननि खे सुधारण जी, या असां मदरसो क़ाइमु न कंदासीं, या उन में तव्हां सभई गॾिजी महिनत न कंदो, त पोइ इन खां पोइ बाद छा थींदो? पोइ तव्हांखे इहो अर्ज़ु आहे त पंहिंजे ॿारनि खे दीन जी तालीम ॾियारियो। ऐं जेको जिथे बि मां मदरसो शुरू कयो आहे, मूंसां अल्लाह जे रसूल जे लाइ, हिननि ॿारनि जे लाइ, हिन जी तालीम जे लाइ मूंसां तव्हां ताउन कयो। ताउन इन सूरत में त तव्हां जेको छोकिरो आहे उनखे तव्हां पढ़ायो। पोइ पैसे वठण वारा न आहियूं, चंदनि ते हलण वारा मदरसा खोड़ तव्हांखे मिलंदा मीरो खान में ऐं सॼी सिंध में। बाक़ी तव्हांजो जेको दिली ताउन आहे उहो अल्लाह जे रसूल लाइ हूंदो, उहो कंहिं ते थधो थोरो न हूंदो। तव्हां पंहिंजे कंहिं ॿार खे पढ़ायो। तव्हां हाणे असांजा ई मासूम आहिनि छोकिरा, कंहिंखे 10 सिपारा यादि आहिनि, कंहिंखे 20 यादि आहिनि। इनशाअल्लाह हुज़ूरी साईं जन ॿारे ते 5 छोकिरा असांजा दस्तारूं कंदा, हाफ़िज़ क़ुर थींदा। त इहा हिकिड़ी रौनक वधंदी न, हिकिड़ो फ़र्द पैदा थींदो, सुभाणे उहो 10 ॿिया ठाहींदो। इन सां घरु सुधरंदो, इन सां वेड़ो सुधरंदो, इन सां तव्हां जूं औरतूं सुधरंदियूं, तव्हां जूं न्याणियूं सुधरंदियूं। बाक़ी जेके वॾा वॾा दीनदार आहिनि उन्हनि जा बि प्रकार ॾिठासीं पाड़े में, असांजे शहर में। रुगो शादी थिए त सभिनी जो दीन पधिरो आहे, पोइ सॼी राति निंड हराम आहे सॼे मोहल्ले जी, सॼे शहर जी। न का पंहिंजे सकाफ़त जी ख़बर अथनि, न का पंहिंजी तहज़ीब जी ख़बर आहे मुसलमाननि खे, रुगो नाले जा मुसलमान। अल्लामा इक़बाल तो चए, ना हैदरी फ़क्र है ना दौलत उस्मानी है, तुमको असलाफ से क्या निस्बत रूहानी। नाले जा मुसलमान आहियो, बाक़ी तव्हांखे पंहिंजे वजड़नि सां का बि निस्बत न आहे इस्लाम जी। बाक़ी मेलो हुजे, मलाखड़ो हुजे, पोइ ओॾे रश ॾिसो, गोए हुजे ॾांदनि जी, कुकड़नि जी मेल हुजे। मतिलबु हराम कम ते मुसलमाननि जी रश अञा ताईं क़ाइमु ऐं दाइमु आहे, ऐं हलाल कम ते मुसलमान अक़लियत में हिन महिल ताईं। अंग्रेज़नि हिंदुस्तान ते कब्ज़ो छो कयो? बादशाह वीचारो अकेलो किले में वेठो आहे, शेरो शाइरी थो करे, अवाम जेका आहे अधु कुकड़ थी विड़ाए, अधु शराब खोरी थी करे, अधु जुआ जे अॾनि ते वेठी आहे। बाक़ी मदरसा वीरान, मस्जिदूं वीरान, बादशाहनि जा किला जेके आहिनि उहे कोकिड़ियुनि उहे ॾांदनि जे गोयनि वारनि जे हवाले। 200 साल हुकूमत करे विया अंग्रेज़। त पंहिंजो दीन सुधारियो, अमली कमु करे ॾेखारियो। इन्हनि हवालनि मुलनि जे कॾहिं न लॻो ख़ुदा जे वास्ते।